नासिन वाक़िया आगे कंदासीं। काचे खीरतर जाबलू पट्टी में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। नयूं वई आयूं आहिनि। नई गाज 15 फुट वई आहे। केतिरनि ॻोठनि जो चोही शहर सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। बरसात पवण सबबि मुख़्तलिफ़ नयूं वई आयूं आहिनि ऐं नई गाज 15 फुट वई आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। काचे खीरतर जाबलू पट्टी में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। नई गाज में 15 फुट पानी अचण करे डिगवाला जे आसपास केतिरनि ॻोठनि जो जोही दादू सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। काचे खीरतर जाबलू पट्टी में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। नयूं वई आयूं आहिनि।